तूफ़ान खां अलॻि वठि मां कोन अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां परी ख़ान ऐं अॼु असां सां गॾु आहे आसमा भुट्टो। अॼु उन खां पुछंदासीं त इन वक़्तु छा पई करे ऐं तव्हांखे मिलरायां थी अॼु मां सिंध जी अदाकारा आसमा भुट्टो सां। जी आसमा। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे परी? ठीकु आहियो तव्हां? तबियत सही आहे, मज़े में आहियो? थैंक यू सो मच जो तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल लाइ मूंखे टाइम ॾिनो ऐं मुंहिंजा व्यूज़ वठण जे लाइ तव्हां हिते वेठा आहियो। थैंक यू सो मच। छा करे रहिया आहियो, कहिड़ो ड्रामो करे रहिया आहियो? जी हिन वक़्तु मां आहियां गुनाह जे सेट ते मौजूदु। गुनाह सीरीज़ आहे KTN चैनल जो ऐं हुनजे सेट ते मां मौजूदु आहियां। मुंहिंजो ASI जो कैरेक्टर आहे ऐं फ़िलहालु त इहो ड्रामो पई कयां KTN ते ऐं इनशाला हिकिड़ो न्यू ड्रामो कयां पई ज़फ़र खोखर जी डायरेक्शन में। उहो बि इनशाला तमामु जल्द तव्हां ॾिसंदो। तव्हां वरी सिंध वासियुनि जे बि साम्हूं हूंदो। मच आसमा ऐं तव्हां असांखे यूट्यूब चैनल जे लाइ टाइम ॾिनो। न थैंक यू सो मच। मां तव्हांखे थी चवां ऐं रेड रोज़ यूट्यूब ते हिकिड़ो चैनल आहे ऐं मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदसि त हुनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। तमामु सुठो पेज आहे यूट्यूब ते, चैनल आहे, उन्हनि खे तव्हां वञो, विज़िट कयो, चेक कयो। इनशाला तव्हांखे सुठनि एक्ट्रेस जा रेड रोज़ जेको चैनल आहे यूट्यूब ते, उन में तमामु सुठा सिंधी सॉन्ग, सिंधी फिल्मूं, सिंधी आर्टिस्टनि जा इंटरव्यू तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा त तव्हां उनखे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। रेड रोज़। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर, थैंक यू सो मच।